पोलो यकीनन नरगो बूज़ी मर्ज़ आहे ऐं उहो नरगो सिंध ऐं पाकिस्तान पर ही आहे तमामु वॾो मसइलो आहे। हैदराबाद में जेको आहे पोलो जी छा सूरत हाल आहे, छाकाणि त वक़्तनि जेको आहे जेका मिस कोऑर्डिनेशन जेका अवामी जेका पेरेंट्स जे पॉइंट ऑफ व्यू खां, छो त गुज़िरियल जेका पोलो कैंपेन हुई उन में कुझु हंधनि ते शिकायतूं आयूं पियूं त जेके वालिदेन आहिनि उहे जेके आहिनि सहकार न पिया कनि। पोलो जे कैंपेन्स जेका पोलो जूं जेके टीमूं आहिनि हिन वक़्तु असां सां गॾु आहिनि सिहत खाते हैदराबाद जा डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर पीर गुलाम हुसैन साहब। ॻाल्हायूं था त ओवरऑल हैदराबाद में जेका पोलो जी जेका पोज़ीशन आहे, सिचुएशन आहे, उहा छा आहे ऐं कहिड़ा इलाइक़ा आहिनि जिथे जेको आहे पोलो जे हिन काज़ में जेके मुश्किलातूं साम्हूं अचनि थियूं। डॉक्टर साहब, सभ खां पहिरियां त वॾी महिरबानी कीमती WTN खे इहो ॿुधायो त हैदराबाद जे अंदरि जेका पोलियो जी जेका सिचुएशन आहे उहा छा आहे। सभ खां पहिरियां मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां हिन क़ौमी कम लाइ मुंहिंजो मौक़िफ़ वठो पिया ऐं यकीनन तव्हांजे तवसुल सां ई मुंहिंजो जेका गुज़ारिश आहे उहा हैदराबाद जा ख़ासि तौर ते उहे वालिदैन जंहिंजे घर में पैदाइश खां वठी 5 साल जे उमिरि जा ॿार आहिनि। ॾिसो, असां वटि टोटल 4,08,000 ॿारनि जो टारगेट आहे ऐं 15 डिसंबर खां असांजी इहा मुहिम शुरू थींदी। हाणे हिन में जेका सभ खां वधीक तकलीफ़ ते ॻाल्हि आहे उहा इहा आहे त 2025 में हिकिड़ो पोलियो केस पॉज़िटिव आहे हैदराबाद में। ऐं हैदराबाद जो जेको इन्वायरमेंट सैंपल उनखे चवंदा आहियूं, जेके हैदराबाद जा गटर नालियूं आहिनि उन में 82% पोलियो वायरस मौजूदु आहे। इहा WHO जी रिसर्च आहे ऐं इहा बिल्कुलु इफेक्टिव आहे, जेका हक़ीक़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां थो। हाणे इन्हनि शयुनि खे मद्देनज़र रखंदे मां वालिदैन खे गुज़ारिश कयां त हिन ईंदड़ मुहिम खे असां तॾहिं कामयाबु करे सघंदासीं जॾहिं असां सां सभु वालिदैन असांजी टीमुनि सां सहकार कंदा ऐं पंहिंजे 5 साल जे घटि उमिरि वारनि ॿारनि खे पोलियो जे वैक्सीन जा 2 क़तरा पियारे उन्हनि जे ॿारनि जो मुस्तक़बिल महफ़ूज़ कंदा। छाकाणि तव्हांखे ख़बर आहे त हीउ जेको नवंबर डिसंबर महीनो आहे इहो पोलियो वायरस जो हाई ट्रांसमिशन यानी तमामु तेज़ी सां पखिड़िजंदड़ महीनो सम्झो वेंदो आहे। इहा WHO जी रिसर्च आहे ऐं उन्हनि जी रिपोर्ट आहे। त हाणे इन खे बंदि ॿधणु, इन खे रोकण जो वाहिद असां वटि जेको ज़रियो आहे उहा आहे पोलियो जी वैक्सीन जा 2 क़तरा। बाक़ी इन जो ॿियो को इलाजु कोन्हे। पोलियो थी वञण खां पोइ तव्हांखे ख़बर आहे लाइलाज आहे, हमेशह जी लाइ माज़ूरी आहे। उन माज़ूरी खां बचण जो वाहिद तरीक़ो आहे पोलियो जा 2 क़तरा। असांजूं टीमूं ईंदियूं ऐं तव्हांजे तवसुल सां मां वालिदैन खे गुज़ारिश कयां थो त असांखे वधि में वधि तकलीफ़ थींदी आहे उहे वालिदैन जेके पोलियो जे क़तरनि जा इनकारी हूंदा आहिनि ऐं उन में ख़ासि तौर ते उहो तबिको जेको घणो पढ़ियल लिखियलु आहे। मिसाल मां ॾियां, जीअं लतीफ़ाबाद जो इलाइक़ो आहे, उतां असांखे तमामु घणी रेज़िस्टेंस मिलंदी आहे ऐं वालिदैन इनकारी थींदा आहिनि असां ॿारनि खे। ऐं उन जी इनकार जी वजह तव्हां ॾिसंदो त का बि ख़ासि न हूंदी आहे, बसि कुझु डिमांडिंग हूंदियूं आहिनि त भई असांजे रस्तो कोन्हे, असांखे लाइट कोन आई, असांखे गैस कोन मिली। भई उन सां तव्हां ख़ुदारा पंहिंजे ॿारनि जे मुस्तक़बिल सां न खेॾो। या कुझु उहे आहिनि जिन खे अजीब क़िस्म जा ख़दशा हूंदा आहिनि। ॾिसो, हीउ साइंसी दौर आहे, गूगल खां अॻिते हली ChatGPT ते हलिया विया आहियूं। जेकॾहिं कंहिं वालिदैन खे ख़दशो आहे, हर माण्हू जे हथ में ही डिजिटल फ़ोन आहे, उहो हिकिड़े मिंट में लिखंदो ChatGPT, गूगल हुनखे सॼी हिस्ट्री ॿुधाईंदो त पोलियो वायरस खां रोकण जा कहिड़ा तरीक़ा आहिनि या पोलियो जे जेका वैक्सीन पियारियूं था उन जी केतिरी अफ़ादियत आहे। उन खां पोइ अलावा असांजा सेमिनार थियनि था, असांजा आगाही प्रोग्राम थियनि था, असांजूं टीमूं अचनि थियूं। जेकॾहिं कंहिं बि वालिदैन खे का शिकायत आहे त असां उनखे वेलकम कंदासीं। असां 1 खां 10 दफ़ा वेहे असां उनजा ख़दशा दूरि कयूं। पर ख़ुदारा कोई ख़ामख़ा जे हुन में ज़िद में अची या अणॼाणाई में पंहिंजे कंहिं ॿार जो मुस्तक़बिल तव्हां विञाए न वेहो। तव्हांजो पंहिंजो ॿारु आहे, पर असां हैदराबाद जे सभिनी ॿारनि खे असां पंहिंजो बच्चो सम्झूं था, ॿारु सम्झूं था ऐं इहो ई ॿारु आहे जेको तव्हांजो मुस्तक़बिल जो महिमान। हेल्थ ऑफिसर डॉक्टर पीर गुलाम हुसैन जी गुफ़्तगू ॿुधी चवण हू त पोलियो में जेके रुकावटूं आहिनि उहे रुॻो जेको आहे असांजूं समूरियूं कावशूं उन सां जेको आहे उहे दाव ते लॻनि थियूं, ज़ाया थियनि थियूं। पर ख़ुदि जेका मुस्तक़बिल जा महिमान आहिनि, उन्हनि जा उन जेके ॿार आहिनि उन्हनि जूं हयातियूं बि दाव ते लॻनि थियूं। छाकाणि त पोलियो जो हिन सॼे कैंपेन में अगरि हिकिड़ो बि जेकॾहिं केस अगरि अलाह न करे को उते को मिसहैप थिए थो त यकीन ही पूरो आलमी जेको काज़ आहे उहो सवाल निशान बणिजे थो। ख़ुदि मुस्तक़बिल जा जेके महिमान ॿार आहिनि उहे ऐं जॾहिं हुन ॿुधायो त रेज़िस्टेंस जेका आहे उनजी नोयत हिकिड़ी तमामु घटि मामले जी जेका बिल्कुलु बि असां सां रिलेटिव न हूंदी आहे। जीअं डॉक्टर साहब पंहिंजे गुफ़्तगू में ॿुधायो त अक्सर
जेको हिकिड़ो रेज़िस्टेंस साम्हूं ईंदी आहे उनमें वारसनि जो इहो हूंदो आहे त असांजे इलाइक़े जा रोड ठहियलु कोन्हनि, असां वटि बुनियादी सहूलियतूं कोन्हनि। हालांकि हीउ वाक़ई लम्हाए हिकिड़ो फ़िक्र मामिलो आहे, छाकाणि त पोलियो न रुॻो हैदराबाद सिंध पाकिस्तान पर हिकिड़े आलमी हिकिड़ो वॾो हिकिड़ो मसइलो आहे, जंहिंजे लाइ न रुॻो सिहत खातो ऐं ॿिया इदारा पर ही इवन हिकिड़ो गॾियल काज़ आहे जंहिंमें हर मकतबे फ़िक्र जे माण्हुनि खे पंहिंजो किरदारु अदा करणु खपे। गफ़ूर सरोही, WTN हैदराबाद।